खिपरो मां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में गुज़िरे ॾींहुं नारा केनाल में ॿुॾी फो थी वियल ॿिनि पोरियतनि मां हिकु ॼणे जो लाश हथ ॿुॾी फो थी वियल मोहरम हिंगोरो जे लाश जी 20 कलाकनि खां ॻोल्हा जारी आहे। मोहरम हिंगोरो जे वारसनि जो मुख्य मीरपुर ख़ास रोड ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीह वयूं आहिनि। खिपरो मां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में गुज़िरे ॾींहुं नारा केनाल में ॿुॾी फो थी वियल ॿिनि पोरियतनि मां हिकु ॼणे जो लाश हथ ॿुॾी फो थी वियल मोहरम हिंगोरो जे लाश जी 20 कलाकनि खां ॻोल्हा जारी आहे। मोहरम हिंगोरो जे वारसनि जो मुख्य मीरपुर ख़ास रोड ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीह वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।